दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अज मां तव्हांजे साम्हूं लाइव आहियां। ही मां तव्हांखे मंदरु ॾेखारियां थो खानवाण कोटड़ी कबीर लिंक रोड जो। ही मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही ॾिसो रोड जे साइड खां मिटी न आहे पियल। रोड मथे आहे, मिटी हेठि आहे, मिटी न आहे पियल। ऐं जेकर थोरी ख़ुदा न खास्ता बारिश पई त पोइ इहो रोड उखड़ी वेंदो ऐं जेके करोड़ो रुपया ख़र्चु कया विया आहिनि उहे ज़ाया थी वेंदा पहिरीं बारिश में। ही ठेकेदार जी नाली आहे परवेश आहे, ॿुधाए वञे त परवेश आहे ठेकेदार आहे। ऐं उन जेको आहे सो काफ़ी हंधनि ते खानवाण जे काफ़ी हंधनि ते जेको आहे इन रोड सां मिटी न विधी आहे। हीअ मां तव्हांखे मंदरु ॾेखारियां, हे ॾिसो साम्हूं रोड मथे आहे, मिटी हेठि आहे, हिन मिटी न विधी आहे। ऐं हीअ रोड जो ख़दशो आहे बरसाति पवंदी उन में रोड उखड़ी वेंदो। हिन जा किनारा जेके आहिनि उखड़ंदा वेंदा, आहिस्ते आहिस्ते सॼो रोड उखड़ी वेंदो। काफ़ी हंधनि ते मां कोटड़ी कबीर खां आयो आहियां खानवाण तरफ़, त मां ॾिठो आहे त काफ़ी हंधनि ते हिन मिटी कान विधी आहे। ऐं हाणे वरी माशाअल्लाह पटा पियो थो पटा पियो थो हणाए त मां रोड जेको आहे आलीशान ठाहियो आहे। उन खां अलावा 38 शायदि 39 चतियूं लॻल आहिनि कोटड़ी कबीर खां खानवाण ताईं। ही 3 महीना मस रोड खे तयारु थियो आहे ऐं उनखे चतियूं लॻल आहिनि। ऐं काफ़ी हंधनि तां ॿियनि जाइनि तां बि माना चतियूं लॻण वारियूं आहिनि, उतां रोड उखड़े थो पियो। पर जेके अगरि उहे चतियूं लॻियूं त पोइ इहो 50 खां मथे चतियूं टपी वेंदियूं। हीअ आहिनि ठेकेदार खानवाण ऐं कोटड़ी कबीर रोड जेको हुन ठाहियो आहे। 3 महीननि में रोड जी तयारु थी वई आहे। ऐं काफ़ी हंधनि ते जेको आहे मिटी बि साइड में न भराई कई आहे। तो बराए महिरबानी मां ऐसी नौशर फिरोज़ रफ़ीक अहमद सूमरे खे गुज़ारिश कंदुसि ऐं उन खां गॾो MNA सैद इब्राली शाह खे गुज़ारिश कंदुसि त हिन ठेकेदार परवेश शाह जी कन मट करे हिन खानवाण रोड जे ॿिन्ही पासनि खां मिटीअ जो भराव पूरो करायो वञे। ऐं उन सां गॾु जेके हिन चतियूं हयूं आहिनि उहे बि उखड़ी वियूं आहिनि। ऐं ॿियनि जाइनि तां बि रोड पटिजे थो पियो, उते बि ॿीहर चतियूं हणाइनि। ऐं महिरबानी इहा तव्हांजी थींदी ऐं अवाम जे मथां तव्हांजो इहो अहसान थींदो। तव्हां महिरबानी कयो या ठेकेदार खे चओ त मिटी जे ॿिन्ही पासनि खां भराव कराए। वॾी महिरबानी तव्हांजी।